रनीकोट सिंध वासियुनि जे लाइ हिकु तिल्स्माती पुरस्रार ऐं रूमानियत सां भरपूर दास्तान जी हैसियत रखे थो। उन कोट जे शहर में जेतिरो माण्हू गिरफ़्तार थींदो वञे थो ओतिरो कोरीअड़े जे ॼार में फासंदो वञे थो। कोट जी उमिरि पखेड़ खां वठी अदावत ताईं अजीब व ग़रीब ॻाल्हियूं गश्त कंदियूं रहनि थियूं। किन मुहक़क़नि घेरे खे 14 मीलनि मां फूकड़े वांगुरु फूके 24 मीलनि ताईं पहुचायो आहे। कोट जी जमाल लाइ बि किन संदन जनम 17वीं सदी ईस्वी ॿुधायो आहे त किन कोट खे हज़रत ईसा खां बि हज़ारे साल ओढ़ियो ॾसियो आहे। अहिड़ी तरह कोट जी अदावत जी पग कुझु मेहरबाननि टालपुरनि खां वठी अरबन सासाइन ऐं यूनानी बाख़्तरनि जे सिर ते रखण जी कोशिश कई आहे। रनीकोट खे चीन जी दीवार सां मुशाइबत ॾेई कोट भरिसां लंघंदड़ रस्ते ज़रिए संदन नाता चीन विलायत खां वठी रूम ऐं यूनान सां मिलाइण जा पिणु जतन कया विया आहिनि। सिंधु दरिया जे साॼे पासे खां हिकु जाबलू सिलसिलो उत्तर खां ॾखिण तरफ़ राही आहे। उन जाबलू सिलसिले खे खीथर सॾियो वञे थो। खीथर जी ड्रेग 150 मील आहे, जंहिंजी ऊचाई हर वर ऐं वकड़ ते तब्दील थींदी रहे थी। ॾाढियारी ऐं कुते जी क़बर वटि उन जी बुलंदी 7000 फुटनि सां मथो घसाए थी। सिंधु दरिया जॾहिं सन शहर वटि पहुचे थो उते खीथर जे हिकु पासराटी खे लकी सिलसिलो सॼो वञे थो, जंहिंजी मजमूई ऊचाई 2000 ताईं आहे। लकी सिलसिलो जबलनि जे 3 क़तारनि ते मुश्तमिल आहे। उहे क़तारूं भॻी ठोड़ी वटि पाण में भाकुर भरनि थियूं, जंहिंखां पोइ ॾखिण ॾे रुख़ रखी टई ॿांह ॿेली थी अलॻि अलॻि रनीकोट रसनि थियूं। कोट जी ताज़ी सर्वे दौरान संदन घेरो 1,08,174 फुट यानी 20 मील 25,736 फुट करार ॾिनो वियो आहे। उन 20 मीलनि जे घेरे में 26,537 फुट यानी 5 मील 137 फुट हथरादू पत्थरनि जी दीवार ॾिनल आहे। बाक़ी कोट जो बिना दीवार वारो हिसो 81,636 यानी 15 मील 2436 फुट आहे। उन मां चई सघिजे थो त कोट जे सिर्फ़ु हिकु हिसे खे दीवार आहे, बाक़ी 3 हिसा कुदरती दीवार वारा आहिनि। हथरादू दीवार यको हिकु क़तार में न आहे, जीअं हंध बि खुलियल पोठा ऐं मैदान आहिनि। उते पत्थरनि जी दीवार ॾेई काह कंदड़ खे रोकण जी कोशिश कई वई आहे। बाक़ी कोट कुदरती दीवार सां रोकियल आहे। कुदरती दीवारूं जबलनि जे बुलंद पासनि उभ कपरिन ऐं छननि जूं आहिनि, जितां ओरांगण तमामु ॾुखियो आहे। कुदरती दीवारनि जी ऊचाई 2000 फुटनि ताईं पहुची वञे थी। छननि वटि जबलनि जा टुकड़ा ज़मीन जी चुरपर करे टुटी 1000 फुट उभ कपरियूं ठाहियूं बीठा आहिनि। रनीकोट जे टकरनि जो पत्थर रेतीलो हुअण करे तेज़ हवाउनि ऐं बारिशनि करे मुसलसल छिलजंदो रहे थो ऐं जबलनि जा पासा क़द में सिधा सवां लसा थी विया आहिनि। इन करे कुदरती उॾ अची वई आहे। कोट जे कारीगरनि ऐं माहिरनि बि उते दीवार जी ज़रूरत महसूसु न कई आहे। जॾहिं कोट जे बुर्जनि जो मापूं ऐं ख़ाका कढिया विया त कोट जे ॿाहिरीं दीवार में कुल 47 बुर्ज नज़र आया। उन्हनि मां सिर्फ़ु 7 बुर्ज मुस्ततील या चौकोर आहिनि, बाक़ी 40 बुर्ज गोल या अधु गोल जी शिकिल में आहिनि। कोट जी ॿाहिरीं घेरे वारनि बुर्जनि खां सवाइ 5 बुर्ज मीरी ऐं 5 शेरगढ़ वारा बि मिलाइजनि त कोट में कुल 57 बुर्ज आहिनि। रनीकोट जे ॿाहिरीं दीवार में बुर्जनि जो तादाद शिकिल ऐं माप हिन रीति आहे। रनीकोट जूं भितियूं हेॾे रंग जे चोरस रेतीले पत्थर ऐं सख़्त चुन जे पत्थर जो ठहियल आहिनि। उहो पत्थर पसगिदा में मौजूदु टकरिन ऐं लकी जाबलू सिलसिले में आम जाम मिले थो। भितियुनि खे बीहारण लाइ जेको गारो या गच कुतुब आंदो वियो आहे उहो 3 मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ आहे। गारे में चुन, चिरोली ऐं चीकी मिटी शामिल आहे। उन खां सवाइ गारे में आम रिवाजी एल्यूमिनिया मिटी घणी मिक़दार में आहे। किथे पोसोलोना मिटी बि कुतुब आंदल आहे। अॼु बि उहो समूरो ख़ाम माल मादनियात ऐं पत्थर रनीकोट जे दामन में मौजूदु आहे। इंसान जी बुनियादी ज़रूरत मां पाणी खे वॾी अहमियत आहे। इन करे शहर तोड़े कोट अॾींदड़ माहिर पाणी जे ज़रियनि जो ख़्यालु रखंदा आहिनि। रनीकोट अॾींदड़नि बि
पाणी जी सहूलियत मद्देनज़र रखी उन हंध खे मुंतख़िब कयो हूंदो। उहे केतिरी क़दुरु कामयाब विया आहिनि उहो सिलसिलो तहक़ीक़ तलब आहे। रनीकोट जे रवासियुनि जी पूरत बरसात ने खूह ऐं चश्मा हूंदा। माहिरनि जो ख़्यालु आहे त रनीकोट जे ओलहंदे मोहन दरवाज़े जे भरिसां ज़ेर ज़मीन पाणी जो हिकु वहकिरो उत्तर खां ॾखिण वहे थो। उन वहकिरे जो थोरो हिसो चश्मे जी सूरत ॿाहिरि निकिरे थो। रनीकोट में ही हिकिड़ो ई चश्मो सदाईं वहण करे कोट में कुझु सावक आहे, न त ने साल जो वॾो हिसो उनहियल रहे। ही चश्मो मोहनदर जे भरिसां कारे जबल जे क़दम बोसे बाद सन दरवाज़े ॾे वहणु शुरू करे थो। परियुनि जे तड़ जे चोफेर चुन जे पत्थर जा खीर जहिड़ा टुकर मंडल खे मोहींदड़ बणाइनि था। सॼे रनीकोट में सिर्फ़ु हिकिड़ो ई हथरादो खूह मीरीकोट अंदरि खोटियल आहे। माहिरनि जो ख़्यालु आहे त मीरीकोट जे अंदरि 65 फुट जी गहराई ते ज़मीन पोसल वारी आहे। उन जी माना आहे त पाणी किले में 75 फुटनि जी गहराई में हथु अची सघे थो। रनीकोट में दाख़िल थियण लाइ मुखिया 2 दरवाज़ा आहिनि। किन माहिरनि कोट जा 4 दरवाज़ा ॿुधाया आहिनि, पर ताज़ो असांजी तहक़ीक़ मुताबिक़ साबित थियो त कोट खे 2 दर आहिनि। हिकु ओभर पासे वारो मुखिया सन दरवाज़ो ऐं ॿियो ओलह पासे मोहन दरवाज़ो। अॼुकल्ह किले में दाख़िल थियण लाइ सन दरवाज़ो कुतुब अचे थो। उन दरवाज़े नाले जो कारण इहो आहे जो सन ने ओलह खां कोट में दाख़िल थी उन लंघ जे भरिसां किले खां ॿाहिरि निकिरे थी, जंहिं ते हिकु पुल बि ॿधलु आहे। बुर्ज जे ॾखिण तरफ़ हिकु दीवार 125 फुट हली मेंह जे सिंग वांगुरु वकर ठाहे थी। उते कोट जो मुखिया दरवाज़ो आहे। जंगी चाल जे लिहाज़ खां अणसुए माण्हू लाइ उहो सुठो दोखो आहे। दीवार जे वकड़ ते हिकु गोल बुर्ज ज़मीन खां 20.6 फुट ऐं 14.5 फुट क़तर जो आहे। उन वर वारे बुर्ज सां ॾखिण मुंहुं सन दरवाज़ो आहे। हीअ दीवार कोट जे ओभर पासे लुंडे जबल जी चेल ते चढ़ियल आहे। दीवार जे ॿाहिरें ओभर पासे खां कांडार ढोरी आहे, जंहिं करे ॿाहिरां दीवार ते चढ़णु ॾुखियो आहे। कर्नल रशीद लिखे थो त हिन किले खे 4 लंघ या गुज़रगाह आहिनि, जिन जा नाला आहिनि सन भरंदो दरवाज़ो, आमरी या उत्तर ओभर दरवाज़ो, शाह पीर या ॾखिण दरवाज़ो, उलहंदो या मथां दरवाज़ो। ही पूरे जबल जे सभ खां उतां ई चोटी आहे जंहिं ते दीवार अची छेड़ करे थी। उते बि निगाह खे ढरो छॾण सां महसूसु थिए थो त हिकु वॾी वादी के चोफे राकास जहिड़ा जबल क़ैद कयूं बीठा आहिनि। उनखे ॾियाणी माथिरी जे पूरे अधु हिसे में रनीकोट ठहियलु आहे। बाक़ी माथिरी जो ॿियो अधु चरागाह वांगुरु पथारियो पियो आहे। वादी जो ॾाखिणो ॿाहिरियों खुलियल पासो ढोरिन ऐं पोठनि में विरहायल हुअण करे सारो पोखी लाइक़ु आहे। उन पासे खां सभु ढोरियूं ऐं नऊं ढर कंदियूं कोट में दाख़िल थियनि थियूं, जिन में सन्ने ऐं टोरी ढोरी नुमाया आहिनि।